بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد الذين كذبوا على ربهم ألا لعنة الله على الظالمين صدق الله العلي العظيم درود الشريف برو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا अल्लाह तबारक व ताला इंसान ज़ात खे पैदा कयो आहे त उन जे लाइ दुनिया जी ज़िंदगी में भी केतिरा ई मरहला रखिया आहिनि जंहिंमां कुझु सिखंदो वेंदो पंहिंजी ग़लतियुनि ऐं कोताहियुनि जी कुझु सज़ा इते बि चखंदो वेंदो तजुर्बो कंदो वेंदो ज़िंदगी गुज़ारींदो वेंदो केतिरनि ई मरहलनि मां गुज़रंदो वेंदो इनखे इंसान चइबो आहे जेको हर मरहलनि मां गुज़रे सिखे पंहिंजो पाण खे संवारे सुधारे पर जे न त अल्लाह तबारक व ताला इंसान जे लाइ कुझु ग़लतियुनि जी सज़ा ऐं सेखारण जो ॿियो मरहलो आख़िरत जो बि रखियो आहे पोइ रिवायत जे अंदरि ईंदो आहे अल्लाह तबारक व ताला क़यामत जे ॾींहुं जॾहिं इंसाननि खे क़बरुनि मां उथारींदो वॾी डिघी लंबी हदीस हुज़ूर सलाम जन बयान फरमाई उन जा मुख़्तसिर थोरा हवाला तव्हांजे आॾो रखंदुसि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अल्लाह तबारक व ताला इंसाननि खे जॾहिं क़बरुनि मां उथारींदो त पोइ उन्हनि खे हिकिड़ो मरहलो अहिड़ो बि साम्हूं करे ॾिनो वेंदो जो हर हिक खे पुलसरात जे मथां टपणो पवंदो इहा पुलसरात छा आहे जहन्नम जे मथां हिकिड़ी रखियल पुल आहे जेका हर हिक इंसाननि जे अमलनि जे आधार ते ठहियल हूंदी एतिरा लफ़्ज़ बि ईंदा आहिनि त तलवार खां तिखी आहे वार खां सन्ही आहे माण्हू टपंदो उतां कीअं इन रिवायत जे अंदरि इहे लफ़्ज़ बि आहिनि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उन पुल जे मथां पुलसरात जे मथां तेज़ तिखा कंडा रखियल आहिनि जेके गुज़रण वारे खे आसानीअ सां ईअं गुज़रण न ॾींदा जेके माण्हू नेक हूंदा नबीअ सिद्दीक़ शहीद सालिह बाना इबादत गुज़ार बाना अल्लाह ताला जा ताबेदार फर्मा बरदार बाना उहे त गुज़री वेंदा कंडा उनखे न विचणंदा पर केतिरा ई अहिड़ा बाना हूंदा जेके गुज़रंदे गुज़रंदे कंडा उन्हनि खे अहिड़ो चुभी वेंदा जो उहे बाना किरास न करे सघंदा वञी जहन्नम में किरंदा केतिरा ई वरी अहिड़ा हूंदा जेके गुज़रंदे 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 इहे कंडा उन्हनि खे अहिड़ा चुभंदा जो चङो भलो उन्हनि खे ज़ख़्मी करे छॾींदा जेसीं ताईं किरास कंदा तेसीं ताईं उहे बेहाल थी पवंदा एॾो ज़ख़्मी थींदा इहे कंडा इंसाननि जा उहे गुनाह हूंदा जेके उन्हनि खे उते पिया चुभंदा अल्लाह ताला जे इंसाफ़ जो हिकिड़ो निज़ाम आहे इहो कंहिंखे पंहिंजे ग़लतियुनि जी सज़ा इते ई ॾेई उछलाईंदो कंहिंखे हितां गुज़ारे गुज़ारे रियात में टपाए छॾींदो पर इन मरहले खां पोइ केतिरा ई मरहला ॿिया हूंदा तराज़ो में तोड़ हूंदी अल्लाह ताला जो फज़ल ऐं महिरबानी हूंदो बख़्शिश हूंदी पकड़ हूंदी सज़ा हूंदी हिसाब किताब में नरमी बि हूंदी त कड़क अंदाज़ बि हूंदो इन नतीजनि खां गुज़रंदे गुज़रंदे हिकिड़ो मरहलो अहिड़ो बि ईंदो जो हिकिड़ो बानो जन्नत ऐं जहन्नम जे विच ते विहारियो वेंदो अमल नेकियूं बुछड़ायूं बुरायूं हुन जा बराबरि थींदा तूं हाली विच ते वेह तुंहिंजो फ़ैसिलो बाद में कयूं था तेसि ताईं उहो इंतज़ार हूंदो रिवायत जे अंदरि ईंदो आहे त उहो दिलि जे अंदरि दिमाग़ जे अंदरि सोचे 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 पियो ॻरंदो अलाए जन्नत मोकिलियो वेंदो अलाए जहन्नम में उछलायो वेंदो पियो सोचींदो पर रिवायत जे अंदरि अचे थो हुनजो मुंहुं जहन्नम ॾे करायो वेंदो वेठो विच ते हूंदो पर मुंहुं जहन्नम ॾे हूंदुसि पोइ जॾहिं अल्लाह तबारक व ताला ॿियनि मामलात मां निमटाइजी करे अल्लाह ताला माफ़ फरमाए फ़ारिग़ थी करे जॾहिं उन जे तरफ़ अल्लाह ताला मुतवजह थींदो त उन वक़्तु ही माण्हू दरख़्वास्त कंदो मुंहिंजा रब साईं ॾाढो अरसो गुज़रियो आहे जहन्नम ॾे मुंहुं करे वेठो आहियां जहन्नम जी बाफ़ जहन्नम जी बाहि जहन्नम जे धुएं मूंखे ॻारे छॾियो आहे
ॾाढो मूंखे तंग कयो आहे इन दुहे मूंखे सुॼाए छॾियो आहे, अखियुनि मां पाणी वहाए छॾियो आहे, इन दुहे मूंखे तपायो आहे, तड़पायो आहे। अलाह साईं हुते महिरबानी फरमा, मुंहिंजो मुंहुं रुगो जन्नत ॾे करा। अलाह ताला फरमाईंदुसि त वाइदो कर त ॿियो इन खां पोइ ॿियो मुतालबो न कंदे, तुंहिंजो रुख मां जन्नत ॾे कयां थो, वाइदो कर त ॿियो मुतालबो वरी न कंदे, ॿियो कुझु न घुरंदे, इहा तुंहिंजी दरख़्वास्त मां क़बूल कई। पोइ चवंदो आहे बानो त अलाह साईं वाइदो आहे ॿी का शइ न घुरंदुसि, बसि एतिरी महिरबानी थिए रुगो मुंहुं जन्नत ॾे थिए। हुनजो मुंहुं जन्नत ॾे कयो वेंदो। काफ़ी वक़्तु गुज़रंदुसि, जॾहिं जन्नत जा नज़ारा मुंहुं जो जन्नत ॾे हूंदुसि त जन्नत जा नज़ारा पियो ॾिसंदो, जन्नत जूं महलात पियो ॾिसंदो, जन्नत जूं हूरूं ॾिसंदो, जन्नत जा मंज़र पियो ॾिसंदो, जन्नत जा मेवा जन्नतनि खे घुमंदे ख़ुशीअ में खाईंदे पीअंदे खिलंदे चढ़ंदे ॾिसंदो। वरी काफ़ी वक़्त खां पोइ दरख़्वास्त कंदो, अलाह साईं थोरो मूंखे जन्नत जे दरवाज़े ॾे सोर। अलाह ताला फरमाईंदुसि, आदम जा पुट तो कोन वाइदो कयो त मां ॿीहर कोन घुरंदुसि, वरी घुरींदो। साईं या रब्बुल आलमीन मूंखे सभिनी इंसाननि मां मूंखे बदनसीब न कर, मूंखे मारूम न कर, मूं ते महिरबानी फरमा। अलाह ताला वरी रहम कंदुसि, सोरे रखंदुसि जन्नत जे दर ते। अलाह तबारक व तआला वाइदो वठंदुसि, वरी वाइदो कर, अॻिते न घुरंदे ॿियो कुझु, साईं वाइदो आहे न घुरंदुसि। पर काफ़ी अरसो गुज़रंदुसि, जन्नती माण्हुनि खे अञा वेझे खां जॾहिं ॾिसंदो तड़प वधी वेंदसि। वरी अलाह ताला खे चवंदो त अलाह साईं मूंखे थोरो दरवाज़े खां रुगो अंदरि दाख़िल कर। अलाह साईं वरी फरमाईंदुसि, ए आदम या औलाद तो कोन वाइदो कयो तव्हां ॿीहर न घुरंदुसि, अॻिते वरी घुरंदो। साईं सभिनी इंसाननि ते तूं महिरबानी कई, फज़ल कयो, अलाह साईं मूंखे बदनसीब न कर, मूंखे महरूम न कर। अलाह ताला उनजे इन बार बार दरख़्वास्त ते रिवायत अंदरि अचे थो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अलाह ताला उनजे इन दरख़्वास्त ते मुस्कुराईंदो, खिली पवंदो। त इंसान खे जंहिं शइ खां मना कबो आहे, इंसान वरी उन शइ जे तरफ़ ते वधीक वेंदो आहे। अलाह ताला मुस्कुराए उनखे माफ़ फरमाईंदो, जन्नत जे अंदरि दाख़िल फरमाईंदो। इहा अलाह तबारक व तआला जी महिरबानी जी हिकिड़ी सूरत आहे त रब तबारक व तआला अहिड़नि बाननि खे बि नेठि माफ़ कंदो जंहिंजूं नेकियूं ऐं बुरायूं बराबरि थियूं थियनि, पर उन्हनि जो रुख रुगो जहन्नम ॾे कराए, उनखे कावड़ पंहिंजी ग़ज़ब पंहिंजो जहन्नम जो भड़कण भड़काट बाहि जो उनखे ॾेखारींदो ज़रूरु, दाख़िल खणी न करे। इहो अलाह ताला जे अदालती निज़ाम जो इंतिहाई साफ़ शफ़ाफ़ निज़ाम आहे। रिवायत अंदरि ईंदो आहे, हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे, फरमाई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अल्लाह तबारक व तआला क़यामत जे ॾींहुं मोमिन बाननि खे वेझो कंदो, हेॾे हेॾे सुरीचो सोरे, पोइ अल्लाह ताला उनजे मथां हीअं चादर विझंदो, पंहिंजी हीअं चादर विझी उनखे हीअं ढकींदो, ढके पोइ उन चादर मां अल्लाह ताला उनखां हिकिड़ो हिकिड़ो ॾोह मंझराईंदो। फलाणे ॾोह खे सुञाणींदो आहे, चोरीअ खे, साईं हा, फलाणे ज़िना खे, भला शराब, भला गिला, भला बद अख़लाक़ी, भला गारियूं कढणु, हिकिड़ो हिकिड़ो गुनाह बाने खे यादि ॾियाराईंदो। बानो चवंदो हा साईं हिन गुनाह खे सुञाण, ज़ाहिर आहे गुनाह कंदो त सुञाणींदो न, इंसान इक़रार कंदो वेंदो, सभु ॾोह उन इंसान खां मंझराए, पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाईंदुसि, दुनिया में तोखे मां पंहिंजे सतारीअ वारी चादर सां ढकियो हुअमि, अॼु कीअं तोखे दुनिया जे माण्हुनि जा ॾाढो रुसवा कयां, चलो मूं तोखे माफ़ करे छॾियो। इतां साबित थियो हीअ ॻाल्हि क़ुरान पाक जे अंदरि बि आहे त अल्लाह तबारक व तआला जंहिंखे दुनिया में ढकियो आहे, आख़िरत में उनखे ढकींदो। पर उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त माण्हू हितां दिलेर न थिए, अल्लाह ताला जंहिंजे ऐबनि खे दुनिया में ढकियो आहे त हू सम्झे त हाणे मूंखे रब ढकींदो थो वञे त मां ॾोह मथां ॾोह कंदो वञा। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त इंसान कुझु हया करे, अल्लाह ताला ज़िंदगीअ जे जंहिं हिसे ताईं इंसान खे ॾोहनि मथां ॾोह कंदे बि ढकियो आहे, पोइ बाक़ी ज़िंदगीअ में हया करे मुड़ी वञे, तौबा ताब थी करे रब तबारक व तआला खां माफ़ी वठे। पर उन वक़्तु मोमिन बाननि खे अल्लाह तबारक व तआला ढके ॾोहनि जो इक़रार कराए, जॾहिं माफ़ीअ जो ऐलान कंदो, उन वक़्तु बाक़ी वञी बचंदा मुनाफ़िक़ ऐं काफ़िर। उन्हनि जे लाइ अल्लाह तबारक व तआला हीअ लफ़्ज़ फरमाईंदो जेके मूं तिलावत कया, हाउलाइ अल्लज़ीना कज़बू अला रब्बिहिम अला लानतुल्लाहि अला ज़ालिमीन, हे अथव उहे बाना जेके पंहिंजे रब खे कूड़ो चवंदा हुआ, क़यामत जे ॾींहं खे कोन मञींदा हुआ, हिसाब किताब खे न मञींदा हुआ, लानत हुजे हिननि जे मथां।
दुनिया में ही अल्लाह तबारक व तआला बुधाए छॾियो आहे त उहे बदनसीब अहिड़ा हूंदा जिन खे उते बि असां ईअं चवंदासीं त हिननि ते लानत हुजे जो हिननि ख़ुदा खे ख़ुदा जे निज़ाम खे कूड़ो चयो। दुनिया में ॿुधाए छॾियो आहे जीअं सिखी अचनि, जीअं उते अहिड़ा न थियनि जो उन्हनि खे असां ईअं चऊं ऐं उन वक़्तु इहा वॾी रुसवाई हूंदी। इहो बि अल्लाह ताला जो अहसान आहे जो क़यामत जे ॾींहुं अचण खां हज़ारों साल पहिरियां पंहिंजे पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पाक ज़बान तां इहा ॻाल्हि ज़ाहिर करे छॾियईं त जीअं सिखी अचनि, सुधरी अचनि। जीअं न पेपर वठिबो आहे, पेपर पोइ उन पेपर जे टाइम खां पहिरियां उहो पेपर जेकॾहिं आउट थी वञे त छा ख़्यालु आहे, हर को तयारी करे ईंदो मुकमल। इंसान खे अल्लाह ताला क़यामत जे उन पेपर जो हवालो आउट करे ॾिनो आहे पंहिंजे नबीअ जे ज़रिए सां त जीअं उनजी तयारी करे अचनि। पोइ बि इंसान तयारी न करे अचे, जीअं दुनिया में आउट पेपर थियल हुजे, पोइ बि शागिर्द तयारी न करे अचनि, पोइ त हुन सां हिसाब सख़्तु थींदो न। तव्हांखे ॿुधायो बि हुयोसीं, पोइ बि तव्हां तयारी न करे आयो त हाणे पादर हक़ु आहे। क़यामत जॾहिं उन्हनि ॿारनि खे अल्लाह तबारक व तआला इहे लफ़्ज़ चई करे इहा ई वॾी रुसवाई हूंदी जो अल्लाह ताला जे तरफ़ खां ऐलान थिए त हे अथव उहे बाना लानती जेके अल्लाह जे निज़ाम खे न मञींदा। अल्लाह ताला तव्हां असांखे बि अहिड़नि गुनाहनि खां बचाए, नहुसत खां बचाए, शिरक कुफ्र मुनाफ़िक़त खां बचाए, अल्लाह ताला पंहिंजे रहमत में शामिल फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।